अॼु आउं पंहिंजो कॉलम सिंधी ॿोली ऐं बेवस बणियल सिंध हुकूमत जे उनवान सां पेश करे रहियो आहियां। ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाइण खां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त उहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि, जीअं असांजूं वीडियोस असांजी ॻाल्हि ॿोल तसलसल सां संदनि ताईं पहुचंदी रहे। सिंध हुकूमत जो वॾो अलमियो इहो रहियो आहे त हू पंहिंजनि फ़ैसिलनि ऐं ऐलाननि ते अमल कराए न सघंदी आहे। गुज़िरियल ॾींहुं सिंध जे तइलीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह ऐलान कयो आहे त प्राइवेट स्कूलनि खे सिंधी पढ़ाइण ते मजबूर कयो वेंदो। पर असल में ही पहिरियों सूबाई वज़ीर न आहे जंहिं इन क़िस्म जो ऐलान कयो हुजे। हिन खां अॻु बि सिंध हुकूमत जा वज़ीर इन क़िस्म जा ऐलान कंदा रहिया आहिनि, पर साल गुज़री वञण बावजूदु, कई ॾहाका गुज़री वञण बावजूदु पंहिंजनि फ़ैसिलनि ते अमल कराए न सघिया आहिनि। शायदि हाणे त खेनि इहे फ़ैसिला या ऐलान यादि बि न हुजनि। सिंध हुकूमत हिकु साज़िश तहत सिंध में हिकु साज़िश तहत सिंधी ॿोलीअ खे ॾेकाली ॾिनी पई वञे। कराची त छा, पर अंदरी सिंध जे सरकारी तौरु ख़ानगी इदारनि में सिंधी ॿोली खे नेकाली ॾिनी वई आहे। कराची ऐं हैदराबाद में लखनि जे तइदाद में सिंधी ॿार मौजूदु आहिनि ऐं ख़ानगी ऐं सरकारी इदारनि में पढ़ंदा आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उन्हनि खे सिंधी पढ़णु न ईंदी आहे, छो जो स्कूलनि में सिंधी पढ़ाई नथी वञे। ॻोठनि खे ॾिसो त उते बि स्कूलनि जी सूरत हाल वधीक ख़राबु आहे। मास्तर स्कूल न वेंदा आहिनि, जेकी वेंदा आहिनि त इहे पढ़ाईंदा न आहिनि, ऐं जेकी पढ़ाईंदा आहिनि से शागिर्दनि जी तरबियत न कंदा आहिनि। हिन सूरत में सिंधी ॿोली ख़तरे में आहे। नओं नसुल सिंधी ॿोली न पढ़ंदो त सिंधी ॿोली सकाफ़त ऐं अदब ख़तरे में पइजी वेंदा। छा ॿोली कल्चर जो हिसो न आहे? छा रुॻो अजरक ऐं टोपी असांजो कल्चर आहे? छा असांखे टोपी अजरक सां गॾु ही मुतालबो न करणु खपे त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे, स्कूलनि में सिंधी ॿोली लाज़मी करे पढ़ाई वञे, सिंधी ॿोली असांजी सुञाणप आहे। ईअं न थिए त असांजा ॿार सिंधी ॿोली खां परे थी वञनि ऐं पोइ असां वटि रुॻो पछताव वञी बचे। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ तरक़ी पसंद ऐं साञावत माण्हुनि ऐं मीडिया खे उपा वठणु खपनि। छा असां गॾु थी कराची ऐं हैदराबाद में सिंधी ॿोली पढ़ाइण लाइ को क़दम नथा खणी सघूं? ऐं ॿिए पासे रियासत ते दबाव सां गॾु असां पाण ते नज़रदारी कयूं त छा असां पंहिंजे ॿारनि खे सिंधी पढ़ाइण जी कोशिशि कई आहे? असांजी ॿोली ख़तरे में आहे ऐं हिन खे बचाइण लाइ असां सभिनी खे सोचण ऐं उपा वठण जी ज़रूरत आहे। असां पंहिंजे ॿोलीअ जो तहफ़ुज़ न कयो त पंहिंजी सकाफ़त खे बचाए न सघंदासीं। सिंध हुकूमत खे सिंधी ॿोली ख़ानगी स्कूलनि में राइज कराइण लाइ ऐलान न पर अमली क़दम खणणु घुरिजनि। इन सां गॾु सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण लाइ वफ़ाक़ी सतह ते हिमायत हासिलु करणु घुरिजे। सिंधी, पंजाबी, पश्तो ऐं बलोची ज़बानुनि खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾियारण लाइ आइन में तरमीम जो बिल आंदो वञे। तइलीम जे शोबे खे तरक़ी वठण लाइ ज़रूरी आहे त बुनियादी तइलीम मादरी ज़बान में ॾिनी वञे, छाकाणि त ॿार जी अवसर जंहिं माहौल में थींदी इन में कुझु बि सिखण लाइ ॿोलीअ जो किरदारु अवलीन हूंदो आहे। पर बदकिस्मती सां
जहिड़ी रीति रियासत पाकिस्तान में ॻाल्हाई वेंदड़ ॿोलियुनि सां ख़ासि तौर ते सिंधी ॿोली सां नाइंसाफ़ी कई आहे, इन जो सिधो तालुक़ु ॿार जे तइलीम ते पियो आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पाकिस्तान में ॻाल्हाई वेंदड़ समूरियुनि ॿोलियुनि खे को बि ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। ॿोलियुनि जी तरक़ीअ लाइ वफ़ा खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। महिरबानी।